अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अला आलिहि व अस्हाबिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू बिल्लाहि व रसूलिहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। किथे किथे कलर जमीन कारी प्या थक जी बिज हारे हारे किथे जबलन पहाड़न मझा गुलड़न जी गुलजारे सिराज रबवा बारे जिया करे हु करीम वा। बुलंद आवाज में आगे लगे तो लौला ही साहब थकाए हो। बुलंद आवाज तेरी सीरत तेरी सूरत जमाने में निराली है, तेरी
सीरत तेरी सूरत जमाने में निराली है। मेरे मोहम्मद तेरे हर अदा दलील बेमिसाली है। तुम्हें गुमराह न मिलेगा, तुम्हें गुमराह न मिलेगा शैतान से बदतर। तुम्हें हादी न मिलेगा कुर्बान से बेहतर। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहां मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। काबिल एहतराम वाजिबुल एहतराम मुझे अजीज दोस्तों भाइयों बुजुर्गों, वक्त के ॾिसंदे मुख्तसर अंदाज में अवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर सूरे निसा मां तिलावत कई आहे। रब करीम जे दरदो आहे त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला असां समूरन खे अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी। शादी जे पुरमुसरत मौके ते दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए। शादी जे मौके ते कुरान अजीम जे हिन जलसे हिन प्रोग्राम में दीन जूं कुछ ॻाल्हियूं सिखण जे लाइ कुरान अजीम जी हुब ऐं तलब में तव्हां सां कुरान जे कचहरी में जमो आहियूं। मेन मकसद आहे अदा अमल। सब खां पहिरियां भाऊ उसामा साहब खे मुबारक आहे जो जे निकाह जे मौके ते कुरान अजीम जो प्रोग्राम सही वॾा बेर वारा अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त जंहिं कम जी इब्तिदा भली त इंतहा भी भली। अॼु तव्हां सां पांजे मसरूफियात के तरक करे, निंड के तरक करे, कुरान अजीम जो कुछ गालियों सिखण जे लाइ इन हुब ऐं तलब में वेठा आहियूं। अब काई भी शय बगैर तलब जे न मिलंदी आहे। अक्सर ॾिसंदा आहियूं जॾहिं प्रोग्राम ख़त्म थींदो आहे पोइ इहे चर्चा हूंदा फलाणे आलम वाह जो वाइद कयो, ॾाढो बेहतरीन मौलाना जो आवाज हो। पर ग़ालिबन असां ॾिसंदा आहियूं त सुबुह जी निमाज़ निकिरी वेंदी चे सारी रात जलसो ॿुधोसीं हो जागो ॾाढोसीं। अब पोइ फ़ाइदो थियो? हाँ साईं, जलसा प्रोग्राम रखूं था मन को सुधरी पे, मन को नमाज़ी बणिजी पे। मक़सद इहो ई आहे न भाउ, ॿियो को मक़सद आहे छा? न, काई भी शइ बग़ैर तलब जे न मिलंदी आहे। हिते ॾिसंदा आहियूं अबा नमाज कोन थो पढ़े, कुरान जी तिलावत न आहे, भला मसलो कहिड़ो आहे? ॾिसो था महांगाई उरूज ते आहे, सॼो ॾींहुं बच्चनि जो कयूं, कारोबार, दुकानदारी, ज़मीन, बा काॾे वञो नमाज जे लाइ टाइम ई कोन थो मिले। ॾिसंदा आहियूं न बा, रसूलुल्लाह फरमायो जॾहिं महशर जो मैदान बर्पा थींदो, हिकिड़ा अहिड़ा बादशाह हूंदा रब जे बारगाह में खड़ा थींदा। मौला दुनिया के जहान में एतरो त अवाम में रईअ जो बार हो, वज़न हो, जो नमाज पढ़ण जो मौको ही न मिलियो। रसूलुल्लाह फरमायो तो अल्लाह तबारक व तआला हजरत सुलेमान नबी के मैदान में बिहाइंदो। हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नबी पाक फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो, हिकिड़ा अहिड़ा बादशाह हूंदा, अल्लाह दुनिया जे जहान जे अंदरि अवाम जो ॿारो रईअ जो वधणो, अल्लाह काॾों तुंहिंजी नमाज़ पढ़णो। इमामुल अंबिया मुझे मोहम्मद मुस्तफा फरमायो, अल्लाह तबारक व तआला हज़रत सुलेमान नबी जे मैदान में बिहाइनो, रब दलील पेश कंदो सुलेमान नबी जो। अल्लाह फरमाइनो मां रब करीम जे बाने सुलेमान ते त निहारो, वक्त जो बादशाह भी बनायो मां, नबी भी बनायो मां, पर काई भी घड़ी मां रब करीम जे इबादत ऐं रहमत खां खाली नाहे, खाली ना है। इमामुल अंबिया मुझे रहबर रसूलुल्लाह फरमायो, एकड़ा एड़ा भी बाना होना अर्ज कंदा अल्लाह नजर तक जा, को टीबी जे बीमारी जो वरदल, को कारे कामण जो वरदल, को बुखार जो वरदल, अल्लाह असा के दुनिया जे जहान में वडी बीमारी लगी हुई, अल्लाह संथन में साई कोन, काडो तुजा सिदा कयो, काडो तुजी नमाज पढ़ो, अल्लाह तबारक व तआला इन बारन जे इन जवाद के खत्म करने जे हज़रत अयूब नबी के मैदान में बिहाइनो, हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम तिने मैदान में रब पाक फरमाइनो, ॾिसो मां रब जो नबी बिया, एतरी त बीमारी ॾिनी मां, ज़ुबान को अलावा कोई अल्वो कोई उल्वो बचल न फारिग न, पर तॾहिं बि मां रब करीम जी इबादत इन दुनिया में न छॾी आ। नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा, जिक्र तलब होने हर से मिली भी लिया, उलमा का वाक़ो बुधन लाओ, वक्त जो बादशाह वक्त जो वली बिया, ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह, नजर तक जा इन बुजुर्ग जो अबो आ, जिने उन बुजुर्ग जो अबो आ पांजे घरवारी के चोंदो पियो आ, जेकर अल्लाह तबारक व तआला असा के न्याणी जी औलाद ता फरमाई, जेकर अल्लाह तबारक व तआला पुत्र जी औलाद ता फरमाए, तरबियत एड़ी करनी आ, तरबियत एड़ी करनी आ जे बार नेक बनजी पवे, शादी करे जेकर अब्बो अम्मा नेक हुंदो त उन जो बदलो औलाद खे मिलंदो आ। काथे लिखल रब जो कुरान में लिखल, वक्त जो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह ऐं खिज़र अलैहिस्सलातु वस्सलाम, उलमा का बुधन अल्लाह अकबर कबीरा, मूसा कलीमुल्लाह हज़रत खिज़र का इल्म सिखण जे लाइ उलमा का बुधन सफ़र हलंदो पियो, यहूदिन जे ॻोठ में आया, मूसा कलीमुल्लाह खे हज़रत खिज़र चवंदो पियो, हज़रत खिज़र चवंदो पियो साम्हूं त निहार हिकिड़ी जगह दीवार किरी पई आहे, उन ॻोठ बिनी नबियन के मानी खारण का इनकार कयो, काथे लिखल रब जो कुरान में लिखल, हज़रत खिज़र मूसा के चवंदो पियो तैयार थी जा, इन गरीबन जी जगह तैयार करनी है, दीवार के ठाइणो है। हज़रत मूसा कलीमुल्लाह चवंदो पियो ये ॻोठ वारा मानी खारण जे लाइ तैयार न है, वते तो परावा मुफ्त में कम कराइनो। हज़रत खिज़र चवंदो पियो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा, इहो यतीमन जो घरड़ो आहे, इहो यतीमन जो घरड़ो आहे, इन जे दीवारनि जे आयरन में इन जो अबो अम्मा सोन जा सिक्का रखी आहे, इहा दीवार किरी पई आहे, ग़रीबन जो माल माण्हू खाई वेंदा, रब जो ऑर्डर आहे, अल्लाह जो हुकुम आहे, इन दीवार खे तैयार करणो आहे। छाजे करे रब कुरान में तो फरमाए इन यतीमन जे माल जी मां खुदा के हिफ़ाज़त कराइणी आहे, छो त उनजो अबो अम्मा ने को काथे काथे लिखल न, खोल रब जो कुरान फरमाए काल अबूहुमा सालिहा, काथे लिखल रब जो कुरान में लिखल पतो पियो अबो अम्मा ने का औलाद के बदलो भलो मिलंदो आहे। ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह पांजे घरवारी के चवंदो पियो मां बुजुर्गन खां ॿुधो आहे, मां अल्लाह वारन खां ॿुधो आहे, जेका माई पाक उथी करे वुज़ू करे ॿार खे थञो ॾींदी आहे त उहे बाना फरमा बरदार पैदा थींदा आहिनि, बच्चा नेक बणिजी पवंदा आहिनि। नज़र कजा ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी हिंदी जो जुमलो आहे, काकी मानी खे चइबो आहे। अल्लाह अकबर कबीरा, एतिरो त वक्त जो इहो बुज़ुर्ग त वली बणिजी वियो आहे। उलमा खां ॿुधन ख्वाजा बख्तियार कुतुबुद्दीन काकी रहमतुल्लाह अलैह जॾहिं मदरसे में पढ़ंदो आहे, कुरान अज़ीम जी तालीम पढ़ी करे घर जे अंदर ईंदो आहे, अम्मा पंहिंजे बच्चे जो ईमान बढ़ाइण जे लाइ, यकीन बढ़ाइण जे लाइ पंहिंजे पुट खे चवंदी पई आहे, पुट चवंदो पियो आहे
अम्मा मां के मानी जी जरूरत है अम्मा चौंदी पया पुट मुसल्लो विसाए पर का दो नमाज नफिल पढ़ी करे ये जुमला जो ओ कायनात के खरण वाला खुदा अल्लाह मां के भी मानी जी जरूरत है अम्मा त मानी पचाए ठाए कमरे में रखंदिया बच्चो छा कंदो आ मुसल्लो विसाए पर का दो नमाज नफिल पढ़ी करे हथ खणंदो आ अल्लाह मां के मानी जी जरूरत है अम्मा कमरे में मानी त पचाए पढ़ाए रखी छड़ी दिया मानी खाई करे रब जा शुक्र अदा कंदो आ उलमा का वाक्यो ॿुधंदा एड़ो भी दौर अची वियो एड़ी घड़ी अची वई आ अम्मा शादी कमी दे पाड़े में वैया अम्मा का ख्याल लही वियो पुटला मानी न रखी आ जमीन पेरन में निकरी वई पुट जो यकीन हलियो वेंदो मेहनत पानी में हली वेंदी उन जी अम्मा घर जे अंदर आई हीअं जो निहारे पुट सुतो पियो आ उन मामूल मुताबिक मानी तैयार करे पुट के उठाए अब्बा तो के रब मानी ॾिनी आया ना अम्मा अज एड़ी तमानी खाधी आ जिंदगी मेरी मानी न खाधी आ यो जरे वक्त जो बादशाह भी बनो अल्लाह गवारो भी बनो दुनिया दे जहान मा लाडाणो फरमाए नजर कजा अल्लाह अकबर कबीरा वक्त जो बादशाह वडे अंग वडे तादाद में जनाजे में मानू गजी आया को मौलवी चोंदो पियो इन बुजुर्ग जो जनाजो मा पढ़ाया साईं अब्दुल समद हाले जी शरीफ वारा मां साईं जो यूट्यूब ते एकड़ो बयान बोलो जे अल्लाह गवारन जे जनाजे में विंदा कयो शादे करे के एड़ा जनाजा हुंदा थे जजी नमाज जो को पढ़न वींदो आ त पढ़न नमाज पढ़न वारो बख्शजी वींदो आ नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा हर को बुजुर्ग चोंदो पियो आ इन जो जनाजो मां पढ़ाया अल्लाह अकबर कबीरा ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह जो एकड़ो वेजो दोस्त आ वो न ऐलान कंदो पियो आ जे हिन बुजुर्ग ऐलान कयो आ वसियत कई आ जे में चार खूबियूं ने वो मुजो जनाजो पढ़ाए जे केड़ियूं चार खूबियूं जे जिंदगी में जे तकबीर उला न गुसाई हुजे जिंदगी में तहज्जुद जी नमाज न गुसाई हुजे जिंदगी में शहवत वारे निगाह धारी औरत के न ॾिठो चौथे नंबर ते जे पारी वारी सुन्नत भी न गुसाई हुजे हर को पोते थी बीठो आ वक्त जो बादशाह हजरत सुल्तान अल्तमश रहमतुल्लाह अलैह मैदान ते निकरी आयो सुल्तान अल्तमश रहमतुल्लाह अलैह ऐलान कंदो पियो आ रब काबा जो कसम मां जिंदगी में जिने बुलूग जे मंजिल ते पहुचो आ मां तकबीर ऊला न गुसाई आ तहज्जुद नमाज न गुसाई आ धारी औरत पे नजर न विधी आ मां जिंदगी में असर वाली सुन्नत भी न गुसाई आ नजर तकया अन्या मां अमा के वाक्य बुधाया पीर जुल्फकार नक्शबंदी अन्या जिंदा उन जो शागिर्द अमेरिका में बड़ो डॉक्टर जेको कैंसर जे मरीजन जो इलाज कंदो आ अन्या भी जीरो आ साईं जो किताब खुतबात फकीह जिल्द नंबर 4 सफ़ो नंबर 36 मां कड़ी गाल पढ़ी नजर कजा अल्लाह अकबर कबीरा कराची जो नौजवान नजर तक जा मेडिकल साइंस में अमेरिका में डिग्री कंदो पियो आ जिने उन डिग्री पूरी कया अन्या 2 साल कुछ बची पया पांजे प्रिंसिपल के जोंदो पियो आ जिसे मागे 4 सालन जी मोकल मां दुनिया जी तालीम ॾाढी पढ़ी आ अंग्रेजी ॾाढी पढ़ी आ साइंस ॾाढी पढ़ी आ कुछ मां पांजे मोहम्मद जी तालीम पढ़ण चाहियां पियो नजर तक जा पीर जुल्फकार नक्शबंदी दो फरमाए माडे आयो चे मौलाना एड़ो माके तरीको बुधा आलम थींदो आ घणा साल लगना चे 8 साल लगना चे कातो शुरुआत थीनी आ ऊला जो दर्जो सानिया जो दर्जो सालसा जो दर्जो राबिया जो दर्जो खामसा जो दर्जो सादसा जो दर्जो मोकू जो दर्जो दोरे हदी जो दर्जो वो डॉक्टर चोंदो पियो से 8 सालन जो को मां 4 सालन पे पियो करण चाहियां पीर साहब फरमायो पुट इते कंप्यूटर दिमाग की जरूरत है जे घबरायो ना मेहनत तव्हां कयो पढ़ण वारो मां जवान हां नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा पीर साहब चोंदो पियो 4 उस्ताद रखया मार अमेरिका में डिग्री करे आयो चेनी उस्तादन जी पघार अदा कंदो पियो नजर तक जा पीर साहब कंदो पियो एतरो तो हुसारा उस्ताद चोंदा पिया असा जे जिंदगी जे तजर्बे में एड़ो तालिब इल्म कोन गुजरियो 8 सालन जो कोर्स 4 साल पांजे जगह 3 सालन में 8 सालन जा किताब पूरा करे पीर साहब के चोंदो पियो से मोकल
मुझी 4 सालन जी आ 3 सालन में मां कोर्स मुकम्मल कयो आ अन्या साल बची वियो मां कुरान हिफ़्ज़ जो करण चाया 6 महीने जे अंदर कुरान जो हिफ़्ज़ कयो आ अन्या चोंदो पियो आ से मुझा 4 महीना बची पिया 4 महीने में जिक्र जा सबक भी पूरा करियो अब तलबा तो सब कुछ पुजरे अमेरिका जे यूनिवर्सिटी जो एकड़ो मामूल आ जडे प्रैक्टिकल लाइफ में डॉक्टर मोटी वेंदो ना माना पोई जिंदगी में पुजी दुखी टेस्ट थी 1800 सवाल उन टेस्ट में 6 घंटन में हलो करना पवंदा पीर साहब चोंदो पिया मारे काल कई जैसे दुखी टेस्ट थी वया के घबराए ना एकड़ो मा वजीफो ॾिनो मां शाम जो पहर मारे काल के जैसे पूरी यूनिवर्सिटी में मां अव्वल नंबर पे आयो हां चो न सुभान अल्लाह माला आलिम भी बन जियो हाफिज भी बन जियो पीर भी बन जियो नजर कजा अगर मानो हासिल करने ते इंदो दिल में तलब हुंदी आ हर शे मिली वेंदी आ जेका सूरह निसा में अमा दे आड़ो तिलावत कया उलमा लिखियो आ रब कुरान में तो फरमाए रखोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू रब से कुरान में तो फरमाए ए ईमान वालो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वालो आमिनो बिल्लाहि व रसूल रब तो कुरान में फरमाए ए ईमान वालो ईमान आनियो अल्लाह अल्लाह दे रसूल दे या आयत तमा सा का सवाल कंदी पया रब इन जगह ते इए फरमाए या अय्युहल्लज़ीना कफरो ए काफरो ईमान आनियो अल्लाह अल्लाह दे रसूल रब ईमान वारन सा दो गालाए ए ईमान वारो तमा ईमान आनियो अल्लाह अल्लाह दे रसूल दे अने सवाल थींदो पियो ईमान वारन त ईमान आंदो आ मुफस्सिरीन हज़रात पांदे तफसीर में लिखियो आ त अल्लाह तबारक व तआला तवा सा के तकवा दे सदींदो पियो आ तकवा दे सदींदो पियो ईमान उन्हीं के मिलनो जे में 4 खूबियों बेईमान थी करे न मर जा नजर कजा उलमा लिखो जे में 4 खूबियों ईमान वाली दौलत मिली एतरो पैसो दौलत ना है ईमान कीमती आ माल कीमती ना है ईमान कीमती आ ए पेरे नंबर ते ईमान उन के मिलंदो हिन दिल में ईमान जी तलब जरूरी आ ईमान जी तलब जरूरी आ ईमान जी तलब जरूरी आ मुझे मोहम्मद सहाबिया हजरत बिलाल रज़ी अल्लाह तआला हजरत बिलाल नजर तक जा अबू जल मुझे मोहम्मद करीम जो वेठो आ मुझे मोहम्मद रिश्तेदार पर ईमान जी तलब ना है ईमान खा रह जी ईमान जी तलब ना है कलमे खा रह जियो कुरान खा रह जियो तौहीद खा रह जियो हजरत बिलाल रज़ी अल्लाह तआला दिसन जो सादड़ो रंग जो काड़ो वार गुंदीदार नजर कजा पर ईमान जी तलबा त मुझे मोहम्मद जो सहाबी बन जियो कुर्ब अहिड़ा कजई जो अंदर ठार छजे बुलंद आवाज़ कुर्ब अहिड़ा कजई जो अंदर ठारे छजे मुहजा मीर मोहम्मद बेड़ो तार छजई कुर्ब अहिड़ा कजई जो अंदर ठारे छजे ईंदो महशर प्यारो चढ़ंदो किरलो सितारो ईंदो महशर प्यारो चढ़ंदो किरलो सितारो उम्मत बख्श खुदाया कंदो वारो वारो जो न सुभान अल्लाह नजर गजा अल्लाह अकबर कबीरा ईमान हासिल करण जेला तलब जो हुजण जरूरी है ए बे नंबर ते कुर्बानी जो हुजण जरूरी है ईमान कुर्बानी सा मिलंदो है ईमान कुर्बानी सा मिलंदो है अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद मुस्तफा जा सहाबा मां मोहब्बत में चोंदो को हस्ती जो नबी है को वस्ती जो नबी है को इलाके जो नबी है को कौम जो नबी है को खत्ते जो
नबी आ, को डिवीजन जो नबी आ, को इलाके जो नबी आ, को इहाते जो नबी आ, को वक्त जो नबी आ, पर मोहम्मद मुस्तफा वो नबी आ, शमाल जो नबी आ, जुनूब जो नबी आ, मशरिक जो नबी आ, मगरिब जो नबी आ, इमामन जो नबी आ, अदीलन जो नबी आ, शहीदन जो नबी आ, गाजिन जो नबी आ, अरबिन जो नबी आ, अजमिन जो नबी आ, नूरन जो नबी आ, नारन जो नबी आ, मुहक्किकन जो नबी आ, मुतक्किकन जो नबी आ, मुफस्सरन जो नबी आ, आलमन जो नबी आ, तालिबन जो नबी आ, जाहिदन जो नबी आ, साबरन जो नबी आ, शाकरन जो नबी आ, अरबिन जो नबी आ, अजमिन जो नबी आ, नूरन जो नबी आ, नारन जो नबी आ, मुहम्मद जो नबीयन जो नबी आ। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, नारे तकबीर। डाडा तो सुभान अल्लाह, जो कुर्बानी जो हुजण जरूरी आ। तमां असांखे मुफ्त में कलमो मिलियो आ, मुफ्त में कुरान मिलियो आ, इन जे करे कदुर ना है। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे मोहम्मद जो सहाबी आ, फरमाई दो पियो आ, मां मक्के जे घटी मां वी दो पियो आ, एकड़ो एड़ो नौजवान आ, मक्के जा 10 ज़ालिम 10 बदमाश उमैया उन जो अगवान, एक शख्स के मारींदा बयान अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए, अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए, एकड़ो पुठन ते चढ़ियो बीठो आ, एकड़ो पिन्नियूं कुटींदो पियो आ, एकड़ो मथे जा धक मारींदो पियो आ। अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए, मां आजाद करान जे लाइ मथो आयो आ, हिय जो निहारिया ॿियो न हो मुझे मोहम्मद जो सहाबी हज़रत अबू फकीहा हो। 2000 अशरफूं ॾेई करे आज़ाद करायो मां। अबू बकर तो फरमाए, अबू बकर तो फरमाए, मां तारे अर्कम में नबी पाक मोहम्मद करीम ने वठी ईंदो पियो आ, खबे पासे वारियूं पासीरियूं टुटी पियो। अबू बकर तो फरमाए, इन रस्ते में मां खीर जो प्यालो हथ करे अबू फकीया ॾे खणी आयो। अबू फकीया चवंदो पियो आ, अबू बकर मथे त निहार ते कन मों रत वहायो थमाए, इन मोहम्मद जे करे पाण मारायो माए, इन मोहम्मद जे करे, इन मोहम्मद जे करे नक जी हड्डी तोड़ाई माए, इन मोहम्मद जे करे पासीरियूं भंजरायूं माए, इन मोहम्मद जे करे अबू बकर जैसी ताईं मोहम्मद जो दीदार न थींदो त खाइण मुंहिंजे लाइ ज़रूरी न आहे। नारे तकबीर, शाने सहाबा। कि अल्लाह वारे अबू बकर इन अबू फकीया जे इश्क के सिट में बंद कियो आ। चो सुभान अल्लाह। मरीज़ाने मोहब्बत को, मरीज़ाने मोहब्बत को फकत दीदार काफी है। मरीज़ाने मोहब्बत को, मरीज़ाने मोहब्बत को फकत दीदार काफी है। हजारों तबे के नुस्खों से निगाहे यार काफी है। चोर सुभान अल्लाह। 3 नंबर ते ईमान के हासिल करण जे लाइ हिजरत जो ज़रूरी आ। 4 नंबर ते हुकूकुल इबाद जो ख्याल करणो ज़रूरी आ। हुकूकुल इबाद जो ख्याल करणो ज़रूरी आ। लोलाई साहब केॾो भले अंदाज में ॻाल्हायो। उलमा खां ॿुधंदा भाव भाव को बेदार, वो बना फबायूं वेठो आ, वो जमीन फबायूं वेठो आ। इमाम लंबिया मुझे मोहम्मद मुस्तफा तो फरमाए, अगर के जी दिल ईज़ाई के जो हक दबाए आयो, अबे अम्मा के नाराज करे दुनिया दे जहान में छड़े आयो। मुझे रसूलुल्लाह फरमायो जिन्होंने अल्लाह जे काबतुल्लाह के टुकर कयो। एडो वडो गुनाह, एडो वडो गुनाह। को न्याणन जा हक खाजू वेठो आ, को भाइरन जा हक खाजू वेठो आ। बदीन मातली मां सुभाए से मौलाना अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैह तमा बुधाऊंगा। साईं एकड़ो अमर आयो स्टेट दे जैसे मां पांजे न्याणन के जा थो पर मां को छोरियूं वठन न थियूं। गाल समझो था। साईं कासमी साहब भरखाल में दिनो साईं जो लठ त खणी आड़े हिन जा उजवा से क्या चेड़े तू खणी वियो आ जैसे मां खणी कोन वयो हो मान भला जाव या न जाव जिया मां तवा जी मर्जी। चे न बागा न्याणी आ हुओ त अबे जो ख्याल ख्याल रखंदी। साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो, तू जमीन खपाए केश खणी वञ ॾिसां त तोखो न वठे।
हाँ साईं हाणे हिकिड़ो ताज़ो वीडियो ते वीडियो हले तो फेसबुक ते तव्हां ॿुधो हूंदो हिकिड़ी जेका स्कूल जी माई आहे उन एतिराज़ कयो आहे अल्लाह वॾो ज़ुल्म कयो आहे ॾिठो तो भला कोन वीडियो हाँ साईं अल्लाह जो हाणे ताज़ो वाक़ियो अथव 2-3 ॾींहं जो हिकिड़ो स्कूल में फंक्शन आहे रब वॾो ज़ुल्म कयो आहे केड़ो ज़ुल्म कयो आहे अल्लाह तबारक व तआला मान सा वडी नाइंसाफी कई आहे केड़ी नाइंसाफी कई आहे सवा लख रब नबी बनाया मर्दन मो बनाया औरत काई भी नबी न बनजी आई या रब वडो जुल्म कयो आहे यो रब वडो जुल्म कयो आहे हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैहा अमा जुबला बुदना हिकु जे इयो इस्लाम औरतुन दा वडो जुल्म कयो आहे ए पे नंबर ते अपे जे मिल्कत मा माई के न्याणी के अधु हिस्सो छो इहो इस्लाम वारो ज़ुल्म कयो ऐं इहो जहिड़ो असुल अॼु जो न आहे असुल हलंदो थो अचे हा वा के बुज़ुर्ग अल्लाह वारे पांजे किताब में लिखो अल्लाह तबारक व तआला सवा लख नबी मर्दन मो मोकलिया माई काई भी नबी बनजी न आई अल्लाह तबारक व तआला हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाई दी पईया अल्लाह तबारक व तआला नबी औरत नमो न बनाए रब माइन ते वडो थोरो एहसान कयो आ थोरो है वडो एहसान कयो चे केड़ो थोरो कयो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा वक्त जो नबी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम तमा के आड़ा के में नजर ईंदो हजरत ज़करिया नबी तमा के कटन में नजर ईंदो हजरत मूसा कलीमुल्लाह तमा के मुनाज़रन में नजर ईंदो नबी पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा केड़ा इम्तिहान आया नबीन के अल्लाह तबारक व तआला दुनिया के जहान में आजमायो रब पाक औरतुन के नबी न बनाए रब मान के इम्तिहान को बचायो आ इस्लाम जुल्म आवा हाने चवन छू त बाबा जे इयो भी इस्लाम जुल्म कयो आ न पो पुट के अधो हिस्सो छो अब न्याणी जो पण जी वेंदी त पीडो भी हिस्सो गालायो न दींदा हो जा पीडो भी हिस्सो मिलंदो मुड़सडो भी हिस्सो मुड़सनो बेसो मिलंदो इन बा ए पांजो भी हिस्सो घणा थिया 3 हाने मां अवा का पुछां तो त इस्लाम औरतुन सा इंसाफ कयो या जुल्म हजरत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह पाण में मुनाज़रो थी पयो हजरत हबीब अजमी तो फरमाए हजरत हबीब अजमी तो फरमाए माई का मर्द जो शान मथे हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह चोंदी पईया जे मोला तक न कजा माई जो शान मथे हजरत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह दलील दींदो पयो हजरत हबीब अजमी तो फरमाए अल्लाह तबारक व तआला जिस्म जे हिसाब सा मर्द के कवि बनायो मर्द के कवि बनायो अकुल में भी मर्द अब चवंदा ना माई के अकुल कुड़ी में पतो पयो जिस्मानी साबला अल्लाह तबारक व तआला मर्द के कवि बनायो अकुल जे साबला अल्लाह तबारक व तआला मर्द के कवि बनायो हजरत हबीब अजमी तो फरमाए अल्लाह तबारक व तआला ईद वारी नमाज मर्द के नसीब फरमाए माई के नाए अल्लाह तबारक व तआला 5 वक्त नमाज जमा सा नसीब मर्द के फरमाए औरत के नाए ईद वारी नमाज मर्द जे लाए औरत के नाए हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो मोला तक न कजाए जे मुजो दलील जे खदड़ो मर्द मा थींदो आ माई मा न थींदो आ हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह अकुली दलील दी बादशाह थी गुजरिया हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां धकुई हिक हणदी पईया दलील हिक पई ॾियां अकुल अती द ॻाल्हि समझ जाए हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो तुजा दलील पांजे जगह दे तुजा दलील पांजे जगह दे तुजा शर्त पांजे जगह दे पर मुजो जवाब इहो कायनात जे मर्द नबियन जे सरदार मोहम्मद के खीर पियाण वारी इहाई तमाइया चौन सुभान अल्लाह नजर कजा पर हजरत राबिया बसरी रहमतुल्लाह अलैह चोंदी पईया रहमतुल्लाह अलैह चोंदी पईया अल्लाह जे कुरान जो फैसलो अर रिजालु कव्वामून अलन निसा तो फरमाए रब जो फैसलो मां अल्लाह तबारक व तआला माइन जे मथा मर्द के हाकिम बनायो
हाकिम बनायो आ मना मर्द इंसाफ जे कुर्सी ते आ जेको इंसाफ जे कुर्सी ते हुजे त जुल्म हां बा जुल्म न करे। मां अमा का पुछंदो पियो आहियां को न्याणी जा हक दबाईंदो पियो आहियां को ज़ालनि सां वणंदो पियो आहियां मुंहिंजे मोहम्मद सहाबी आहे मुंहिंजे मोहम्मद सहाबी आहे हज़रत अंजेशा रज़ियल्लाहु ताला उनजी घरवारी मुंहिंजे मोहम्मद जी सहाबियाणी आहे नबी पाक रे तां खणी आई आका अंजेशा तो मोहम्मद करीम दे महफ़िल में ईंदो आहे तो मोहम्मद का इल्म भी सिखंदो आहे पर शाम जे पहर में लठ उभी आहे असां में ॾिसंदा आहियूं न काथे काथे अबा ॾिसंदा हूंदो तव्हां बरड़ी जा तव्हां सां तजर्बेकार माण्हू आहियो पोइ यारनि सां खेलंदो होटल ते बटाक जो खड़को हूंदो घर वेंदो त लठ उभी चए छाजे करे चए जवाननि जो रोब मरी वेंदो सद कहिड़े तुंहिंजे अकुल आहे न अज़ीज़ो नबी पाक मोहम्मद करीम दे शरीयत के समझो इमामुल अंबिया मुझे मोहम्मद तो फरमाए असां तव्हां के उहो नबी मिलियो आहे जे पूरी जिंदगी मोहब्बत जा दरस विरहाया नबी पाक का पहिरियां मोहब्बत जो नालो ही ना है इंसाफ के कायम करण वारो मुझो मोहम्मद आ मां इनके इज्जत देवाण वारो मुझो मोहम्मद आ इंसाफ के कायम करण वारो मुझो मोहम्मद आ नबी पाक फरमायो इन अबाकुम वायो तमा जो अबो आदम भी हिकड़ो आ व इन उम्मकुम वायो तमा जी अम्मा भी हिकड़ी आ व इन नबियकुम वायो तमा जो नबी भी हिकड़ो आ व इन रब्बकुम वायो तमा जो रब भी हिकड़ो आ तमा जो रब भी हिकड़ो आ तमा जो अबो भी हिकड़ो आ तमा जी अम्मा भी हिकड़ी आ तमा जो नबी भी हिकड़ो आ तमा जो कलमो भी हिकड़ो आ तमा जो काबो भी हिकड़ो आ हुजूर फरमायो अल मुमिनून का जसदियों आल हुजूर फरमायो तमा मुसलमान एक जिस्म जिया जिंदगी गुजारियो एक जिस्म जिया अब कहीं भी जिस्म जे टुकड़े ते दर्द होंदो तो सजे जिस्म में आ जाई तकलीफ होंदी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा पंजन साथ कुर्ब कया पर बेगाना भी सीने लाया चवन सुभान अल्लाह नजर कजा मुझे मोहम्मद सहाबी तो फरमाए जमा कुफर जे हालत में आ जंग बदर जे मौके दे असा कैदी बनजी करे महबूब मोहम्मद करीम ने नबी पाक दे पहुंचा आयो इमाम अंबिया मुहम्मद मुस्तफा उन कैदन के सहाबा में तकसीम करमा करायो हे तुझे हवाले हे तुझे हवाले हे तुझे हवाले जे सीधे को सुलह जो मामलो न थीनो आ तमाजी खिदमत कजो नजर कजा सहाबी तो फरमाए मां जे सहाबी जे पुखे में आयो जे हिस्से में आयो घर जे अंदर जेका मानी बदली पया पेरा पान न पियो खाए घरवारी के न पियो खाराए औलाद के न पियो खाराए पेरा मुंह के पियो खाराए वो सहाबी तो फरमाए एड़ो भी चैम आयो घर में मानी हिकड़ी तैयार थिया अल्लाह अकबर कबीरा उन काफर दे खणी आयो वो चोंदो पियो यार मानी त हिकड़ी आ जे तू पान खादी आ जे मां कोन खादी आ तुझे घरवारी खादी आ जे कौन खादिया जे बचन खादिया जे कौन खादिया जे मां समूरन जी बुख बर्दाश्त करण जे ला तैयार आ पर तुझी बुख बर्दाश्त न थींदी छो त तुझी पारत मोहम्मद पाण कईया असा जो पैगंबर एड़ो सखियो एड़ो जायो न जमन चवन सुभान अल्लाह उलमा का बुधंदा हातम ताई जो पोटो आ इमाम हुसैन दे आयो जे हुसैन तू जो नानो मोहम्मद सखी भी सखिया पर मुझे दादे हातम ताई जो मुकाबलो ही ना है इमाम हुसैन तो फरमाए दावा न कर दलील दे दावा न कर दलील दे हातम ताई जो पोटो चोंदो पियो आ जे मुझो ॾाढो हातिम ताई एॾो त सखिया मुझे ॾाॾे जे बंगले जे 8 दरवाजा के लिखन था 10 दरवाजा जे हिकड़ो फ़कीर पेरे दरवाजे खखाइर वठी करे वरी बेईमानी करे बेदर ईंदो आ ॾाढो ॾिसंदो आ पर रोकींदो न आहे सागा फ़कीर ॿीहर ॿीहर खैर वठंदा ॾाढो मुझो एॾो सखिया इमाम हुसैन तो फरमाए ढरक जा मुझे नाने मोहम्मद जो कोई मतुई ना है चवन सुभान अल्लाह नजर गजा इमाम हुसैन तो फरमाए मां बादल में चोनो केरो हुसैन सुनन जो पीर हुसैन ज़ैनब जो वीर हुसैन मोहम्मद जो दिलेर हुसैन कुरान जो तो तफसीर हुसैन
इमाम हुसैन तो फरमाया डर कजा तुझे दादे जो जगो बंगलो तेके अठे दरवाजा पर मुझे नाने मोहम्मद बंगलो सादो है घर कच्चो है दरजो त नालो ही ना है एकड़ो दरवाजो है सादो दरवाजो है इमाम हुसैन तो फरमाया जेको मुझे नाने मोहम्मद करीम दे दरवाजे ता एकड़ो मर्तबा खैर वठी वींदो आहे बे जे दरवाजे ते वञण जी ज़रूरत ही न पवंदी आहे बिनी जहानन में रजी वींदो आहे चओ न सुभान अल्लाह वाह वाह हुसैन तेरा जरा को सुभान अल्लाह जरा ऊंची आखो सुभान अल्लाह वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया हस हस केरा खुदा विच हस हस केरा खुदा विच सर जान है कटाया वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया ॾाढे त सुभान इमाम हसन हुसैन भी शान वारो तुंहिंजो बाबू भी मान वारो जो न सुभान अल्लाह मुझो मामू अला हज़रत अली जे मकाम ते ॻाल्हाईंदो आ चो अली भी चो अली आ बुलंद आवाज़ सां चो न सुभान अल्लाह मां बादन में चवंदो आ अली जहिड़ो काज़ी दुनिया में आयो न ईंदो को न हज़रत अली अलिया हक जो वलिया शेर जलिया मां बादन में हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आ हिकिड़ो यहूदिया हज़रत अली दे आयो अली मां सवाल खणी आयो आ जे तू मांखे सवालन में खारायो है त मां तुझे मोहम्मद नबी जो कलमो पढ़ण जे ला तैयार हज़रत अली तो फरमाए केड़ा सवाल खणी आया अली तमा जे मोहम्मद कुरान में लिखियो पियो आ जने मोमिन जन्नत में वेंदा अजीम दर्जे जूं मानियूं मिलंदियूं वडा वडा ताम मिलंदा अली जका जन्नत में मानी मिलंदी अल्लाह तबारक व तआला काज़ी पचराईंदो या रब तैयार करे रखी आ ये भी जटो वडो सवाल खणी आयो पर हे तो मैदान में अली चो सुभान अल्लाह सही अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो जट सवालो न करई त जे करई त मुला जी भी भेणी ना है हां साईं बेर वारन जो उस्ताद चांडो साहब रहमतुल्लाह अलैह साईं हाजी इमदादुल्लाह साहब बुधाए बुधो एकड़ो वाक़ियो बुधायो ए चांडो वडे पाए जो आलम पंजाब जो आलम मौलाना अब्दुल सत्तार तोसवी रहमतुल्लाह अलैह तो बुधो दो वडो चोटी जो मुनाज़रो साईं शाह साहब जे मदरसे में सखर आयो वो साईं हाजी साहब बुधाए पियो त यो असां जे सामो जो वाक़ियो आ मौलाना अब्दुल सत्तार तोसवी साहब मदरसे में आयल हो न के पंजा मुरीद बुजुर्ग जेके एकड़ा मोहब्बत करण वाला मानू खिदमत कंदा न आलम जी इल्म जे करे पो जोर पियो रे को मथे के तेल पियो लगाए सही अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह आयो जेड़े ने बागो सिंध में आलम जी कमी आ जो पंजाब को घुरायो तो मां सुञाणींदो अब्दुल सत्तार के चो तू देवबंदी थी मां शियो थिया तो माके मुनाज़रे में हाराय चांडो उन पाई जो आलम एकड़ो मतलब वया रे कंबर रे साईं बेर वारे के मुरीद जोर जोर जन पे साईं के कवड़ा चे उथीड़े बेर वारा माके जोर दी साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह चांडे जा पेर वरता मुरीद कावड़ जी आ चे बेर वारो चांडे के जोर दे साईं फरमायो खबरदार के गलन जी के जरूरत कया जे बेर वारो पढ़ियो आ त मेहनत चांडे जी अजीजो ई असा जा आलम थी गुजरे त जट सवाल करे त कि चंगे भले जी भेणी ना है चांडे साहब का सवाल क्यों असा के सालसा दर्जे में कंजु दका को पढ़ायो साईं हुजूर दिन ब्रोही मंजलगा में आए पो साईं चांडे साहब जो वाक्य बुधाए पियो हालांकि यो चवणी पुरानी आ पो साईं चांडे साहब को के सवाल को जे ते टाइम साईं शिकारपुर आया के प्रोग्राम ते दिसदाओ काथे काथे एकड़ा मानू सवाल कंदा न मसलो समझण जे ला एकड़ा वरी जे मिड़ई मुला के हजाया हाँ बा हण चांडे के केरो हजाए हे तो वरी शिप हो ना बा उन चो मौलवी साहब आसमान जो फली तुझे किया पाको कजे चे निभागा पूरी दुनिया जो डाकणियों गरु कर चढ़ी वन मथे हाँ बा समझ वाला है कोन तो हो खिली करे चंदो बा जे वाह चांडा वडो तू जवाब नो आ काथे आसमानो काथे दुनिया जो डाकणियों जे बागे आसमानो पिणी पली तू कंदो जे बाल्टियूं न पुजंदियूं डाकणियों बागे आसमान ते पिणी चढ़ी वेंदो अरे सवाल एड़ो कर जो जवाब मिले हथ सां पादर तो खाई हाँ बा त सवाल एड़ो कजे जिंजो जवाब हाँ बा हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला नो मैदान में बीठो आ
चो न सुभान अल्लाह। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमायो अल्लाह तबारक व तआला जन्नत जे अंदर मोमिन जे लाइ मानी तैयार करे पचराए सिंगारे दस्तरखानो लगराए छॾियो आ। जे अली सालन जो सफ़र आई आ मानी त धपाणी वेंदी पारू थी वेंदी। हाँ सही हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो चोंदो पियो आ जेका बाग बारे मानी बचाईनो इन बाग के बनाने वारो केर जे अकेलो अल्लाह जे दुनिया के बनाने वारो केर जे अकेलो अल्लाह जे बाग के बनायो जे रब बनायो जे अज भी तू बाग बारे मानी बचाईने सागी बाग उन्हीं अंदाज में बने न थदी थिया न घट थिया अल्लाह तसागो आ अल्लाह तसागो आ। कर दो सवाल चे अली जन्नत में पानी भी मिलनो चे पानी भी मिलनो चे मानी भी मिलनी चे मानी भी मिलनी चे अली जन्नत में पाखानो पेशाब लगंदो या ना। हज़रत अली तो फरमाया सादा जन्नत अल्लाह जी पाक जाया। अली पानी भी पियो मानी भी खाऊं पेशाब पाखानो न लगे नामुमकिन ना। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला फरमायो रब तो खिदरे मां जे पेट में पई पालियो उते रब कड़ी बाथरूम बनाई उते भी रब जो निजाम हिते भी आवा हिते भी अल्लाह जो निजाम हिते भी रब जो निजाम। बहरहाल असा हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला के भी मनण वाला अजीजो ईमान कुर्बानी सा मिलनो आ ईमान कुर्बानी सा मिलनो आ। ए अल्लाह तबारक व तआला साबरन जो कुर्बानी देवण बान के रब कुरान में मुबारकूं पियो दे। खोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i व नक़सिम मिनल अमवाल। जो न सुभान अल्लाह। रब तो कुरान में फरमाए भौडई आदमाई दो मां अल्लाह मीह इहो एडो ॾेई बरसातूं ॾेई आदम आयो आहे न सच ॿुधायो एडो मीहनि खां डिॼी विया ऐं जे अलाह न करे का कणी का फेंग पई थी त लिंग ॾकी था वञे तायल हूं न पर पोइ बि असां सुधरूं। मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो पहिरियां बि हिन मीहनि में मां सांगनि खां जेतो ई साहिब वेठा न वियो मां न वायसि थी मां न पियो वञा भली शाम ते मींहुं मां कीअं पुॼां जे मुला सुखनि में ईंदा ॾुखनि में बचो त ख़बर पई न। हाँ साईं वञणो पियो तानो अहिड़ो ॾिनई साईं गुलामुल्ला साहिब हुजे साईं चइबो तव्हां जवान मुड़ुसो तव्हां वञो मां कोन हलंदुसि। मां वञमि गाॾी बि रस्ते में ख़राब थी पई मोटरसाइकिल ते पहुतासीं पर ईअं थी वियासीं पर सभा पाणी पहुतासीं जुमे जी नमाज़ पढ़ीसीं बाद में मां बयानु कयो हिकिड़ो हमरा हुजे चए मुल साहिब हे मींहुं ॾिसो था बरसाति एॾी आहे मां त रब खे ड्रोहियूं ॾिनियूं थो मां क़ुरान ॾेखारियो थो मां तॾहिं बि मींहुं बंदि नथो करे तॾहिं बि मींहुं बंदि। अबा इहो चवणु कुफुर अथव अल्लाह के सां ज़ुल्म ये तव्हां असांखे पंहिंजे अमलनि जूं शामतूं ये तव्हां असांखे मौलाना गंगोई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुजे भी मोहम्मद जो उम्मती घुरे भी अल्लाह खां रब खाली मोटाए सवाल ही पैदा न थियो थे रब खाली मोटाए सवाल ही पैदा न। मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो साईं गंगोई रहमतुल्लाह अलैह सबक पढ़ाइनि पिया अरबी जो हिकिड़ी ॿाहिरों माई आई चए मौलाना रशीद बन गंगोई तूं आहे चए अम्मा मां आहियां चे मुल साहब माखे तावीज़ दी चे केड़ो चे सींद विच ते कढा दी ने भागी फिडी दी थी। हां वा गाल समझो था न गंगोई रहमतुल्लाह अलैह फरमायो अम्मा मां पांजे उस्तादन खां एक अल्लाह जो कुरान सिखियो आ बियो मोहम्मद जो फरमान सिखियो तावीज़ मां पर अज जेड़ी रैयत एड़ा हाकिम जेड़ा मुल्ला तेड़ी जमात। हां वा बलोचिस्तान वियादे ना वाइस मुल्ला अब्दुल करीम चौहान साहब हुजे पुजी जलसो रखरायो उचो मौलाना साहब मुझी अम्मड़ा कुराड़ी आए ज़ईब बरड़ी जी चेदी जी के सिंध को बुजुर्ग आहिनि मां को तावीज़ वठंदम जो बाबा मां त लिखंदो ही कोन्या जैसे अम्बड़ तो मुड़े ही कोन थी चौहान साहब लिखंदो हुयो वाइस थी वो कुराड़ी आई मां चे मुल साहब तावीज़ रे मुझो अम्मा छाजो जाए चे बकरी ने बागी टेम ते नथी मिले जो अम्मा मां त लिखंदो ही कोन्या चे बाकी तोके मुल्ला काई कयो माना जगे तावीज़ न था मुल्लन जी लिस्ट को खारज त गंगोई रहमतुल्लाह अलैह उन माई के चो जे अम्मा मां पांजे उस्तादन का एक अल्लाह जो कुरान सिखियो आ बियो मोहम्मद जो फरमान सिखियो आ मां तावीज़ न दींदो आखिर माई एक दे साईं बी ते
वो साईं पन्नो खणी करे एक आयत लिखी केड़ी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन। ये जुमला लिखी करे साईं पन्ने के वेड़े उन कुराड़ी की जो अम्मा जॾहिं इहा सींद कढे न पो विच मथे ते रखी पो ईअं चइजांइ मौला मां बानी बि तुंहिंजी आहियां मुंहिंजा रब तुंहिंजी तारीफ़ कंदी आहियां जहान जो पालनहारो ख़ुदा तूं आहीं मुंहिंजा मौला हे मथे वारो बनो मां कढां सिधो पई पर फिडो पियो थी वञे मुंहिंजा रब इनखे बि सिधो बनाइण वारी ज़ात तो ख़ुदा जी हफ्ते खां बाद साॻी माई मोटी आई चे मौलाना गंगोई चे पियो मां तावीज़ न लिखंदो आहियां पर तो वारो तावीज़ अहिड़ो लॻो आहे जो मां वारे सींद त फिदी थिए ई कोन हालांकि होया मज़ाई जुमला पर हो अल्लाह जो वली बानो हो अल्लाह उनजा इहे बि खाली जेकड़ो वाक्य ॿुधंदा हो पीराने पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह असां पीरन जे करामत जा बि कायल ॾाढे जो सुभान अल्लाह साईं जो हिकिड़ो मुरीद हो जैसे मां जे मथां एतिरा त कर्ज़ थी विया आहिनि जाॾे वञा तो कर्ज़ी पटंदा मांखे को वज़ीफ़ो को वज़ाइफ़ ॾियो माण्हुनि मूं तो जान छॾायां साईं पीर पीरन जो पीर हो तो हिकिड़ो अल्लाह जो वली बानो साईं जो साम्हूं न्याय ते हिकिड़ो नंढो पत्थर नज़र आयो साईं फरमाया पुट इहो खणी त ॾे साईं इन जे मथां क़ुरान जो पढ़ियो त पत्थर जो सोन उहो टुकड़ो सोनो बणिजी आयो घर वारी ॾे पोइ माइन में हिरसो घणो थींदो आहे सालत त न भागा तो वारा सवरा बि सोञा मां वारा बि सोञा हे मालो कान हूंदई चे तूं कम खे हलाए आखिर माई कई सिद्धो चे मां वयुमि पाण वारे मुर्शिद ॾे चे भला पुछी निभागा पढ़े छा क़ुरान तोखे बि ईंदो आहे मांखे बि ईंदो आहे त पोइ हिकु मनो ॾियूं बरो आवा साईं ने मोटी आयो चइसि ज़ाल सिद्धो कई आ उहा बि तुंहिंजी मुरीदाणी आहे कर कुर्ब पढ़ियो छा थी साईं फरमायो अब्बा मां त कुल अल्लाह पढ़ियो कुल अल्लाह पढ़ियो आहे मोटी आयो घर वारी जे साईं पाण वारे त कुल अल्लाह पढ़ियो आहे चे खणी आ रूफ़ जी सूरत हिकु मनो वॾेरा सारी रात हणी हणी बीठा तारा गाढ़ा थिया हराम जो सिर खे करा सुबह मोटी आया साईं दे जैसे तू कुल वला पढ़ियो असां ज़ाल मुर्द पढ़ी परे तारा गाढ़ा थिया हराम जो सिर का सुधरी अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो अब्बा हिन क़ुरान के उहा ज़बान पढ़े जेका गंदगी ऐं पलीती खां पाक हुजे हिन क़ुरान त जो पत्थर भी पाणी करे छॾिया अज़ीज़ो अॼु अॼु कयो इंशाअल्लाह ईमान जी तलब थींदी जेकॾहिं ईमान जी तलब पैदा कंदासीं इन चइनि ख़ूबियुनि जो हुजणु ज़रूरी आहे जेको मां ॻाल्हायो ऐं ॿुधो अल्लाह पाक असां समून खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए पोइ मूंखे बि ईअं सम्झो भई कल्ह खां मां जलसनि ते निकिरां थो मुंहिंजे भले तो मदरसे जो कमु मैसरो स्टाफ अवां जा चाचड़ वेठा आहिनि ॻोठु हाजी मौलूदी चाचड़ सीपे खां ओरियूं चीननि जे कैंप जे भर में मुंहिंजे मज़र मदरसे जो कमु थो हले पाण सॼो ॾींहुं पाण कयूं था बीह कर मुला असां उमिरि कमु कयो न आहे पर शाम जे पहर में पोइ उज़वा हिकु था थी वञे हा वाह साईं हूंदो उस्ताद अली गोर चाचड़ रहमतुल्लाह अलैह तव्हां ॿुधो अलाए कोन मुला इब्राहिम मेखे जो सहुरो पोइ उहो चवंदो अबा मुला माना टोटरी हिकिड़ो मिसाल ॾींदो मूंखे यादि आहे मां चयो साईं कीअं चए अबा मौली साहिबु पियो काई हर तंहिं टाइम हर ॾिसो त ॾांदनि ते काईंदा पोइ उन बुज़ुर्ग जो ॿियो आम माण्हू हुजे ॻोठ जो उहो पियो काए हर ॾांद जो उन छोड़ी वञी ॿधो किले सां होॾो मौली साहिबु खाए पियो बने ते मानी पोइ साईं ॿुधाईंदो आहे कयो ॾांद जो टुटो त मुला जी मानी खाई हाणे वैलो थी वियो न मुला जी मानी त छा बचो हा वाह शाम जो मोटियो त घर ॾिनई ॾांद खे सीर ॻोठ वारनि जो निबागा अहिड़ा ॾांद कोई बान चे मुला जी मानी खाधी इहो मूंखे ओड़ा हणी ॾे हा वाह असां बि कमु कयो न आहे पोइ सॼो ॾींहुं वञूं था थकिजी था पऊं ॾाढा बसि पंहिंजे पाड़े जो प्रोग्राम हो जेको रब चवायो हिसो वरितोसीं अल्लाह पाक असां समून खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए चल अदे उसामा जे हिन शादी घर बुखाना आबादी बणाए अल्लाह पाक हिन अदे जी माल में उमिरि में ज़िंदगी में रब संजे ख़ानदान में अव्हां जे ॻोठ में रब बरकतूं फरमाए रब रियाई ॾेखा खां बचाए अल्लाह पाक हिन प्रोग्राम खे हिन महफ़िल खे हिन कचहरी खे पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर मक़बूल फरमाए मोरनि जहिड़ा मोर वया मीर मरी जवाननि जे जाइ ते वेठा चिभड़ चढ़ी अनु ॾींदा हा उथंदे से सलाह विया त सड़ी हक़ न आहे हक़ीक़त में विया हाकिम बि त खरी सराज उहे थींदा भरी जंहिं सजदा क्या सुबहान जा कांह मां कमदो न थिए तोड़े गुड़ीअ चाढ़े घर अक मां अंब न थिए तोड़े फुटीअ झले फर पराओ पंहिंजो न थिए तोड़े लुटे ॾेस घर पीर मां परवर न थिए हुजे केॾो बि ताक़तवर भिट जो घोट लतीफ़ चए तोड़े हलियो वञे सिर त बि साथ ॾिबो सच जो वमा अलैना इल्लल
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खैरिल अंबिया अल्लाहुम्मा आतना लिसानन शाकिरा अल्लाहुम्मा आतना औलादन सालिहा अल्लाहुम्मा आतना सेहतन आजिला अल्लाहुम्मा इन्ना नसलुका सेहत वल इफ़्फ़त वल अमानत व उसूल खुल्क व रज़ाए बिल क़द्र। मुंहिंजा रब साईं असां समूरनि जी हालत रहम फरमा, असां समूरनि जा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा। मुंहिंजा मौला जन तुझे बानन तुझे नबीअ जी इन नेका इन सुन्नत वारे मौक़े ते मुंहिंजा मौला तुझे हिन कुरान जो प्रोग्राम सिंगारियो आहे सजायो आहे। अल्लाह इन जे दाणे दाणे में बरकत फरमा, जो लायो सजायो फरमा। अल्लाह साईं इन खे एको बदी सुलह में इन जोड़े खे अहिड़ी तौफ़ीक़ ॾे पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारनि जीअं गुज़ारण जो हक़ आहे। जीअं माल में उम्र में ज़िंदगी में बच्चन में अल्लाह साईं औलाद में इज़ाफ़ो फरमा। असांजा खयल हथ समूरनि जे हक़ में मंज़ूर मक़बूल फरमा। मुंहिंजा मौला एतिरो अकुल नाहे दिमाग़ नाहे मुंहिंजा रब असां ॾाढो दुनिया जे जहान में तिरकी पियाऊं, ॾाढा कसाऊं, ॾाढा मेराऊं, ॾाढा कंदाऊं। अल्लाह जे इंसाफ़ जा फ़ैसिला कंदे पूरा न पवंदासीं। मुंहिंजा मौला पंहिंजो फज़ल फरमा। मुंहिंजा मौला हिन क़ौम खे न ॻोठ खे ता क़यामत ताईं आबाद फरमा। पाण में एको बदी सुलह जी तौफ़ीक़ नसीब फरमा। जीअं दुआ जे लाइ चयो जंहिं न चयो मुंहिंजा मौला समूरनि जे हक़ में भला फ़ैसिला फरमा। जेकॾहिं ॻोठ जा वॾड़ा औरतूं या मर्द मरहूमीन जेके दुनिया जो जहान छॾे विया आहिनि मुंहिंजा मौला अॼु हिन क़ुरान वारे कचहरी जो ईसाले सवाब उन मरहूमनि खे पहुचा जेके बि नबी पाक जे उम्मत जा मुसलमान मर्द या औरतूं दुनिया जे जहान में विया आहिनि। अल्लाह समूर मरहूमनि जी मग़फ़िरत फरमा। मुंहिंजे बाबा मरहूम जी बि मग़फ़िरत फरमा। मुंहिंजा मौला उन मरहूमनि जे दर्जात खे बुलंद फरमा। असां क़ब्र में आसानी वारो मामलो फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा। अल्लाह इन मींहनि जी तकलीफ़नि आफ़तनि खां बचा, तोखनि जे नुक़सान खां बचा। तूं ॾेई बि आज़माईंदो आहे, खसे बि आज़माईंदो आहे। जेके तकलीफ़ आयूं मुंहिंजा रब तुंहिंजे रज़ा ते राज़ी आहियूं। तूं बाननि जे लाइ बुरो कॾहिं बि न सोचींदो आहे, बुरो फ़ैसिलो कॾहिं बि न कंदो आहे। असां ॼाणूं था असांखे पंहिंजे अमलनि जूं शामतूं आहिनि, पंहिंजे अमलनि जूं तकलीफ़ूं आहिनि। मुंहिंजा मौला असांखे तौफ़ीक़ ॾे जो अहिड़ा अमल कयूं असांजा ॿई जहान बणिजी वञनि। अल्लाह समूरनि जे हक़ में भला फ़ैसिला फरमा। दुनिया में रहाए ईमान सलामती, ख़ात्म बिल ख़ैर फरमाए ईमान सलामती। अल्लाह असांजे दीन ईमान जी हिफ़ाज़त फरमा। ॿिन्ही जहान जूं भलायूं कामयाबियूं कामरानियूं नसीब फरमा। सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह।